जलाल चांडे जा सवें शागिर्द हूंदा हुआ सिंध में, लेकिन ब अड़ा शागिर्द दादला शागिर्द हुआ जलाल चांडे जा, जेके जलाल चांडे वटि रहंदा हुआ ऐं तक़रीबन 7 खां 8 सालनि जी उमिरि में जलाल चांडे वटि अची रहणु स्टार्ट कयूं ऐं जलाल चांडे तमामु घणी उन्हनि ते ख़िदमत बि कई ऐं नंढी उमिरि में कलाम ॻाइणु स्टार्ट कया। दोस्तों गुलशेर एक वॾो फ़नकार हुयो सिंध जो, जेको नंढड़ी उमिरि में हिन दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलियो। गुलशेर ऐं दिलशेर इहे ॿई पाण में भाइर आहिनि ऐं इहे ॿई सिंध जे तारीख़ में हिकु सुठा फ़नकार थी उभरिया ऐं इहे ॿई फ़नकार जलाल चांडे जा शागिर्द हुया। गुलशेर तीवणो नंढी उमिरि में जलाल चांडे वटि अची रहियो ऐं जलाल चांडियो तमामु घणो गुलशेर तीवणे सां प्यार बि कंदो हुयो ऐं गुलशेर तीवणे खे यतीमनि वांगुरु पंहिंजे पुटनि वांगुरु भायो। ऐं जी गुलशेर तीवणो नंढी उमिरि में 7 सालनि जी उमिरि में त हिकु फ़नकार थी उभरियो ऐं नंढे हूंदे ई उन जा खोड़ सारा हिन वक़्तु सोशल मीडिया ते उहे महफ़िल मौसीक़ी वारा प्रोग्राम बि जेको आहे सो नशर पिया थियनि ऐं हिन वक़्तु हिकु महफ़िल आहे जंहिंमें जलाल चांडियो ऐं गुलशेर तीवणो ॿई गॾु वेठा आहिनि। तव्हां ॾिसी पिया सघो त ॿिन्हिनि फ़नकारनि खे टोप मथे ते अजरख पियल आहे ऐं माण्हू ओस पास में वेठा आहिनि ऐं ॿई फ़नकार वेही करे हिते के महफ़िल में आया आहिनि जिन्हनि खे सवनि जी तादाद में माण्हू ओस पास में फिरियो बीठा आहिनि ऐं जलाल चांडियो पंहिंजी हर महफ़िल में गुलशेर तीवणे खे पाण सां गॾु वठी वेंदो हुयो ऐं गुलशेर तीवणे खे हिकु वॾो ऐं सुठो फ़नकार बणाई जेको 7 खां 8 सालनि जी उमिरि में ॻाइणु स्टार्ट कयो। दोस्तों इहो वाहिद फ़नकार हुयो जलाल चांडे जे शागिर्दनि में। जलाल चांडे जो बहितरीनु हिकु शागिर्द हुयो जेको अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे नंढी उमिरि तक़रीबन हुन जी उमिरि 20 खां 22 साल हुई त हिन हादसे जे दौरान जेको आहे सो हिन फ़ानी दुनिया खे छॾे पोइ हलियो वियो। पोइ हुन जो भाउ जेको आहे सो दिलशेर तीवणो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थी उभरियो ऐं ॿई फ़नकार सिंध जा मुहांडा ॿिन्हिनि जा हिकु जहिड़ा हुया ऐं आवाज़ बि ॿिन्हिनि जो हिकु जहिड़ो हो कमो बेश। त पोइ ॿई फ़नकार हिकु बहितरीनु फ़नकार थी उभरिया ऐं हिकिड़ो भाउ जॾहिं वफ़ात करे वियो त वरी ॿिए भाउ बि उस्ताद जलाल चांडे खां सिखा वठण जी माना फ़ैसिलो कयो ऐं उस्ताद जलाल चांडे जे शागिर्दीअ में हिकु भलो फ़नकार थी उभरियो। हिन वक़्तु दिलशेर तीवणो सिंध में खोड़ सारा एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि दिलशेर तीवणे जा ऐं हिन वक़्तु हिकु भलो फ़नकार थी उभरियो आहे दिलशेर तीवणो। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो हिकु जग मशहूरु फ़नकार हुयो ऐं जेको बि उन टाइम में फ़नकार थियणु पियो चाहे उहो कमो बि जलाल चांडे खां ई धागो बदिराए जलाल चांडे जी शागिर्दीअ में अचणु पसंदि कंदो हुयो। त वरी महिरबानी दोस्तों मिलंदासीं।